अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर मां मौजूदु आहियां इस्लामाबाद में ऐं हिते असां बैचलर रहूं था। सो बैचलर लाइफ जी तव्हांखे ख़बर आहे, सभु कुझु पाण ई करिणो पवंदो आहे। हींअर असां शाम जो टाइम आहे, उनजे करे असां सब्ज़ी ठाहे रहिया आहियूं। सो वकार असांजो हींअर कुक आहे ऐं उहो हींअर साग जी सब्ज़ी ठाहे रहियो आहे। अचो त पोइ उनजो तव्हांखे हींअर असांजी सब्ज़ी तयारु थी रही आहे। अस्सलाम वालेकुम वकार। वालेकुम अस्सलाम। छा था ठाहियो? ही साग साग ही ॾिसो, सुकल ही साग। वकार ॻोठां काल मोटियो आहे ख़ैरपुर मां। इस्लामाबाद में हींअर असां मौजूदु आहियूं ऐं ही साग सुकल साग खणी आयो आहे असां लाइ तोहफ़ो, जेको हींअर ठाहे ऐं तयारु करे असांखे खाराए रहियो आहे। सो वकार जूं तमामु घणियूं महिरबानियूं थोरा जो अहिड़ा सुख असांखे ॾींदो बैचलर लाइफ में। हा यार, तव्हांजो छा ख़्यालु आहे? वकार छा थो पचाए? यार एक्चुअली वकार सिंध जी सौगात खणी आयो आहे। असां हिते इस्लामाबाद में काफ़ी टाइम थी वेंदो आहे त पंहिंजे ॻोठ में जेके सभु खणी आयो आहे, तयारु बि पंहिंजे हथनि वठियो हो। तो तमामु बहितरीनु। हाणे खाइण खां पोइ ख़बर पवंदी टेस्ट जी बहरहाल, माना ख़ुशबू वग़ैरह प्यारी पई थिए ॾाढी। हा, ख़ुशबू तमामु बहितरीनु आहे ऐं सॼे कमरे में साग जी ख़ुशबू आहे, छाकाणि त साग में थूम वाफ़र मिक़दार में पवंदो आहे। उनजे करे थूम जी, टमाटनि जी ऐं ॾही जी ख़ुशबू जरा गॾिजी थिए। घटि रखिजे त उहो सिहत जे लाइ बि सही आहे ऐं पाड़े ओड़े वारनि जे लाइ बि सही आहे। ठीकु आहे। ॿियो बैचलर लाइफ जेके गुज़ारनि था उन्हनि लाइ को पैगाम? बसि यार, बैचलर लाइफ सफ़ा अजीब ग़रीब क़िस्म जी लाइफ आहे। वधीक त मां न चवंदुमि त तव्हांजी वीडियो ख़राबु थी पर आहे वारी ज़िंदगी।